पनुआकिल पुलिस की कामयाब कार्रवाई वापारी खां फुरियल 14 लख बेजवाबदार ऐं ॿियो सामान बेहद करे वरितो आहे। ख़बर मूजिब पनुआकिल मां हिकु हफ़्तो अॻु शहर जे गोल मस्जिद वारे इलाइक़े मां चांहि जे वापारी मंसूर करीम शेख खां हथियारबंद 60 लख फुर करण वारे केस में मुलविस मुख्य जवाबदारनि इल्ताफ सैतो रमेश ओड खे पनुआकिल पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। इन्हनि वटां 14 लख रोक रक़म फुर हथ करे वरिती आहे। ॾोह में इस्तेमाल थियल मोटरसाइकिल ऐं शहरी जी मोबाइल फोन पिस्टल हथ करे वरितो आहे। डीएसपी अब्दुल सत्तार फुल एसएचओ पनुआकिल शोहाब कोलाची मूजिब असां फुर केस जे मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। रोक रक़म ऐं मोबाइल फोन हथ कई आहे ऐं पनुआकिल में एसएसपी सखर अमजद अली शेख जी हिदायतुनि ते बदअमनी ते कंट्रोल करे पनुआकिल में अमनो अमान बहाल कराइण चाहियूं पिया। शहरी अवाम सहकार वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।